अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम टुडेज़ टॉक सां गॾु मां आहियां अवां जी मेज़बान फरहा औरंगज़ेब। नाज़रीन, अॼु हूअं तव्हांखे ख़बर आहे त मां हमेशह पंहिंजे प्रोग्राम में समाजी मसइलनि ते ॻाल्हि ॿोल कंदी आहियां, पर अॼु जंहिं इशू खे मां वरितो आहे उहो आहे सिहत। सिहत असांजो ज़ाहिर आहे, अव्हांखे ख़बर आहे त सिहत इंसान जी ज़िंदगी में सभ खां अहमियत रखंदड़ शइ आहे। असांजी सिहत जॾहिं सही न हूंदी त असां पंहिंजे मुआशरे जी तरक़ी जे लाइ कमु न करे सघंदासीं। हर मुल्क जे शहरी जी ॿियनि ज़रूरतनि सां गॾु सिहत बि इंतिहाई अहम ऐं बुनियादी ज़रूरत आहे। तरक़ी याफ़्ता मुल्कनि में आवाम खे सिहत जूं सहूलियतूं फ़राहम करणु रियासत जी ज़िम्मेवारी आहे, जेका उते ईमानदारी सां पूरी कई वञे थी। पर बदकिस्मती सां असांजे मुल्क में सिहत जो शोबो जेको आहे उहो पुठिते रहिजी वियो आहे। उन जा कहिड़ा कारण आहिनि? असांजो हेल्थ केयर पॉलिसीज़ ते छो सही तरीक़े सां कमु न थी रहियो आहे? सरकारी अस्पतालुनि ते एतिरो लोड आहे जो हू हर मरीज़ खे उन हिसाब सां उन जी मतिलबु बहितर सहूलियत उनखे न ॾेई सघंदा आहिनि। पाकिस्तान जी 78% आबादी जेको आहे उहो प्राइवेट अस्पतालुनि मां इलाज कराइण ते मजबूर आहे। ऐं मां हिते बि अव्हांखे ॿुधायां, अगरि मां डेवलप कंट्रीज़ जी ॻाल्हि कयां, जीअं यूनाइटेड स्टेट्स में GDP जो 15 खां 18% उन्हनि जे सिहत जे शोबे ते लॻायो वेंदो आहे। बदकिस्मती सां पाकिस्तान में सिर्फ़ु 3% GDP जो जेको हिसो आहे उहो सिहत जे शोबे ते ख़र्च थी रहियो आहे। ऐं अव्हां कहावत हिकिड़ी आहे जेका मां ॿुधी हूंदी त जान है तो जहान है। इन ई हवाले सां हमेशह जीअं हिकु नंढी रिपोर्ट मां तयारु कई आहे, उहा रिपोर्ट ॾिसंदासीं। उनखां पोइ प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। अचो त पहिरीं रिपोर्ट ॾिसूं। सिहत जी सहूलियतुनि जो शुमार बि इंसान जी बुनियादी ज़रूरतुनि में थिए थो। आवाम खे सिहत समेत समूरियूं बुनियादी सहूलियतूं फ़राहम करणु हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे, पर असांजा हुक्मरान सहूलियतूं फ़राहम करण त परे जी ॻाल्हि, अस्पतालुनि में रुगो दवाऊं ऐं पीअण जो साफ़ पाणी बि न ॾेई सघिया आहिनि। सिंध जी अस्पतालुनि जी हालत ॾिसिजे त कराची खां कश्मीर ताईं अस्पतालुनि जी हालत उबतड़ आहे। दवाऊं अणलब आहिनि, डॉक्टर तोड़े पैरामेडिकल अमलो ड्यूटी तां ग़ाइबु आहे। सफ़ाई सुथराई जूं सहूलियतूं, पीअण जो पाणी बि अणलब आहे। अस्पतालुनि जी हालत इहा आहे जो मिसकीन माण्हू फजर वेल ॻरा भाड़ा भरे अस्पतालुनि में पहुचनि था, उते कलाकनि जा कलाक लंघड़ ते इंतज़ारु कनि, पर डॉक्टर अचे ई कोन। मिसकीन माण्हू मायूस थी बिना इलाज जे घर हलिया वञनि, पर जेकॾहिं डॉक्टर अचे त खेनि तपासे ई कोन, पर जेकॾहिं तपासे त नाले मातर। दवाऊं वरी शहर जे मेडिकल स्टोर तां ख़रीद करणियूं आहिनि। जेतोणीकि मुल्क जे बजट में अस्पतालुनि लाइ ख़रबे रुपया बजट रखी वञे थी, जेका मुख़्तलिफ़ अस्पतालुनि खे वफ़ाक़ी या सूबाई सरकार फ़राहम करे थी, पर ख़बर नाहे त इहा बजट किथे ख़र्च थिए थी। उन जो को बि हिसाब किताब पुछण वारो नाहे। ॿिए तरफ़ ख़ानगी अस्पतालुनि में इलाज जूं बहितर सहूलियतूं मयसर आहिनि, पर उहे रुगो अमीर माण्हुनि लाइ आहिनि। ख़ानगी अस्पतालुनि जा ॻरा ख़र्च मिसकीन माण्हुनि जी बर्दाश्त जोगा न आहिनि। जेके माण्हू ॿिनि वेलनि जी मानी लाइ परेशान आहिनि, उहे लखे रुपयनि जा बिल किथां अदा कंदा? सिंध सरकार खे घुर्जे त अस्पतालुनि जी हालत बहितर करण लाइ संजीदा क़दम खणे, अस्पतालुनि जी जांच पड़ताल जो निज़ाम बहितर करे, दवाउनि जी खोट जा सबब मालूम करे, बदउनवान डॉक्टरनि ऐं अमले खे नेकाली ॾे, ईमानदार अमलो मुक़ररु करे, डॉक्टरनि ऐं पैरामेडिकल अमले खे ड्यूटी जो पाबंद बणाए, सफ़ाई सुथराई जो बंदोबस्तु करे, पीअण जो साफ़ पाणी फ़राहम करे। पर उन खां वधीक अहम ॻाल्हि इहा आहे त कामोरनि खे सरकारी अस्पतालुनि मां इलाज कराइण जो बि पाबंद बणाए, त सभु कुझु बहितर थी वेंदो ऐं सरकारी अस्पतालुनि जी हालत बि बहितर थी वेंदी। जी नाज़रीन, रिपोर्ट अवां ॾिठी। हमेशह जीअं असां स्टूडियो में मौजूदु हूंदा आहिनि सीनियर तजिया निगार जनाब फैज़ ब्रोही साहब। अस्सलाम वालेकुम सर, वेलकम कंदसि तव्हांखे। सर, अॼु असां ॻाल्हि करे रहिया आहियूं सिहत जे शोबे जे हवाले सां। ॿियनि मुल्कनि में सिहत खे ख़ासि प्रायोरिटी ॾिनी वेंदी आहे, पर बदकिस्मती सां असां वटि सिहत जे शोबे ते कुझु ख़ासि कमु न थी रहियो आहे। अवां छा चवंदो इन हवाले सां? मिसफर, मां सम्झा थो त जेका ज़िंदगी जी जेका शुरूआति आहे नंढपण खां वठी, या इवन जॾहिं ॿार माउ जे पेट में हूंदो आहे, उन खां वठी उनजी जेका बि लाइफ आहे, त उहा सॼी लाइफ डिपेंड कंदी आहे त उहो उन जी जेको मयारी ज़िंदगी आहे या बुनियादी सहूलियतूं उन ॿार खे उन माउ खे मिलियूं आहिनि या न, उहो सॼो जेको उन जी जेको पर्सनैलिटी आहे उहा सॼी डिपेंड कंदी आहे उन जी सिहत ते।
त असांजे मुल्क में मां इहो ॾिठो आहे त असां वटि बुनियादी सहूलियतूं जेके आहिनि उन्हनि ते अॼु ताईं का बि तवजह न ॾिनी वई आहे। जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं पंहिंजे जेके असांजूं माइरूं आहिनि उन्हनि वटि तव्हां ॾिसो माइल न्यूट्रिशन जो मसइलो हूंदो आहे, उन्हनि खे सही खुराक न हूंदी आहे। उहो ॿारु जॾहिं हिन दुनिया में ईंदो आहे त उन में अलाए केतिरा मसइला हूंदा आहिनि। उहो उन नंढपण खां वठी आख़िर ताईं उहो ॿारु या त बीमार हूंदो आहे या उन में एबनॉर्मल या के न के इशूज़ हूंदा आहिनि। त असां वटि मां इहो ॾिठो आहे त जेका सिहत आहे इहो रियासत तव्हां सॼी दुनिया में ॾिसो त रियासत जी बुनियादी जेका मां सम्झां थो जेका उसूल आहिनि, जेको फ़र्ज़ु आहिनि, उन में हिकिड़ो इहो आहे त तव्हां पंहिंजे माण्हुनि खे बुनियादी सहूलियतूं उन्हनि जे डोर स्टेप ते ॾियो। हाणे असांजे मुल्क में आइन में जेकॾहिं असां ॾिसूं था त माण्हू असांजे लाइ एतिरो असांखे सेफगार्ड कयो वियो आहे हर लिहाज़ खां। माना उन में बुनियादी जेकी सहूलियतूं आहिनि उन में तालीम आहे, रोज़गार आहे, उन में तव्हांजूं जेकी बि मतिलबु ज़िंदगी जा तव्हांजा मामला आहिनि उहे सॼा सेफगार्ड थियल आहिनि। तव्हांजी सिक्योरिटी आहे, तव्हांजा हेल्थ जा इशूज़ आहिनि, तव्हांजो रोज़गार जो मसइलो आहे, तव्हांजी क्वालिटी लाइफ जी ॻाल्हि आहे, उहे सभु शयूं उते जेके आहिनि उहे उन में सेफगार्ड थियल आहिनि। पर हाणे उन में जेकॾहिं असां प्रैक्टिकली ॾिसूं था त असांजो माण्हू जेको आहे उहो सिहतमंद त आहे ई कोन। न ज़हनी तौर ते असां सिहतमंद आहियूं, न असां जिस्मानी तौर ते सिहतमंद आहियूं। इन में काफ़ी शयूं आहिनि। कुझु असांजो जेको सिस्टम आहे उन सिस्टम में काफ़ी फॉल्ट्स आहिनि, फ्लॉज़ आहिनि, जंहिंजे करे जेको आहे उहे जेका शइ आइन में सेफगार्ड थियल आहे उहा आम माण्हू ताईं उहा सहूलियत नथी पहुचे। जेकॾहिं असां सरकारी इस्पतालनि जी ॻाल्हि कयूं त उते सरकारी इस्पतालनि में दवाऊं जेके आहिनि उनखे हुकूमत ॾींदी आहे, पर उहे दवाऊं स्टोरनि ते तव्हांखे मिलंदियूं, पर उहे तव्हांखे उते मरीज़ खे उते जेको आहे इस्पताल में कोन मिलंदियूं। जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं सफ़ाई जी, मतिलबु हर लिहाज़ खां जेकॾहिं सरकारी इस्पताल आहे उते तव्हां वेंदो त तव्हांखे माना ईअं ई लॻंदो ॼण तव्हां कंहिं छा खणी चइजे बिल्कुलु बुनियादी सहूलियतूं या जेके उते जेका केयर हुजे उहा त हूंदी कोन्हे, पर उते तव्हांखे आउटडेटेड मेडिसिन मिलंदियूं। उते जेकॾहिं तव्हां हिकिड़ी नंढड़ी बीमारी खणी था वञो उतां निकिरो तव्हांखे 5 ॿियूं बीमारियूं लॻी वेंदियूं। त इन में सॼो मां सम्झां थो सॼो इन में जेका सॼी मशीनरी आहे, जेको हेल्थ डिपार्टमेंट आहे, उहो प्रोविंशियल हुजे चाहे फेडरल हुजे या डिस्ट्रिक्ट लेवल ते हुजे, दे ऑल आर रिस्पॉन्सिबल। छाकाणि त उते उन्हनि उन शइ खे सम्झियो ई कोन्हे। उते माण्हू वेठा आहिनि ऐं उहे सरकारी नौकरियूं बि कनि था ऐं शाम जो वञी प्राइवेट क्लिनिक्स हलाइनि था ऐं दे आर लिविंग अ लेविश लाइफ। दे आर लीस्ट बॉदर्ड अबाउट दी आम माण्हू जेको आहे उन लाइ उनखे परवाही कोन्हे। सही। अच्छा सर, जीअं अव्हांखे ख़बर हूंदी त सरकारी ऐं प्राइवेट जेको अस्पतालुनि जो माहौल जेको आहे उन में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु हूंदो आहे। प्राइवेट हॉस्पिटल में तव्हां हिकु सुठो अमाउंट ॾेई करे पंहिंजो इलाजु पंहिंजी केयर सुठे तरीक़े सां कराए सघो था, पर फ़र्क़ु त किथे बि न आहे। डॉक्टर्स बि साॻिया आहिनि, डिग्रियूं मतिलबु सेम ई आहिनि, त पोइ फ़र्क़ु किथे आहे, ख़राबी किथे आहे? हिते हाणे इहा त ॻाल्हि इहा आहे त प्राइवेट अस्पताल जेका आहे उते हर माण्हू अफोर्ड कोन थो करे सघे। ठीकु आहे, प्राइवेट अस्पताल ते हिकिड़े पर्टिकुलर क्लास जे लाइ हिकिड़ो एलीट क्लास वञे, उनजे लाइ उहो पंहिंजे लाइ इलाजु कराए सघे थो। आम माण्हू आहे असांजो जेको 70-80% जेको आम माण्हू आहे असांजो मुल्क जो, उहे माण्हू काॾे वञनि? उहे त सरकारी अस्पताल जो रुख कनि था। सरकारी जेके अस्पतालूं आहिनि उहे त कोसगाह बढ़ियल आहिनि। उते तव्हां वञो त तव्हांखे छा खणी चइजे। मां त जेके सरकारी अस्पतालनि जी हालत ॾिठी आहे त माण्हू जेकॾहिं उतां लंघे बि थो गाॾी में त उते बि स्मेल ईंदी आहे। काफ़ी अस्पतालूं ॾिठियूं आहिनि जिते बिल्कुलु न को सफ़ाई सुथराई जो ख़्यालु आहे, न उते जेकॾहिं तव्हां मूंखे त सम्झ में ॻाल्हि कोन थी अचे उते जेके ऑपरेशन में जेके टूल्स इस्तेमालु थींदा हूंदा छा उहे ओतिरा स्टेरिलाइज़्ड हूंदा? त मां सम्झां जेको नंढड़ो माण्हू जेकर उते कंहिं इलाज जे सिलसिले में वञे थो, का सर्जरी कराए थो, त उहो माण्हू ठीकु ई कोन थो थिए। जेके पोस्ट ऑपरेटिव इशूज़ थियनि था उन माण्हू खे। ऐं ॿियो उन खां अलावा तव्हां ॾिसो तव्हां वटि हिकिड़ो पूरो सिस्टम हुजणु घुरिजे। तव्हां वटि डिस्ट्रिक्ट लेवल ते डिपार्टमेंट्स आहिनि, तव्हां वटि प्रोविंशियल लेवल ते डिपार्टमेंट्स आहिनि, तव्हां वटि उन खां अलावा अलाए केतिरा NGOs हिते कमु कनि था, केतिरा तव्हां ॾिसो। असां वटि मां त हैरान आहियां, न को जेको उनजो मक़सदु आहे त भई तव्हां माण्हुनि खे जेके जिते सेंटर्स आहिनि हाणे तव्हां ॾिसो उन्हनि खे आउटसोर्स कयो हुयो सरकारी अस्पतालुनि खे, ठीकु आहे, PPHI जे हवाले कयो, पर उन बि मां ॾिठो आहे त को अहिड़ो को उनजो लाभ कोन मिलियो आहे माण्हू खे। त ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त इन में हुकूमत खे घुरिजे त जेके बि इदारा आहिनि जंहिंजो जेको कमु आहे उहो पंहिंजो कमु जेको आहे नेकलीती सां कनि त मुंहिंजे ख़्याल में बहितरी अची सघे थी। ठीकु आहे नाज़रीन, प्रोग्राम में वक़्तु आहे ब्रेक जो। ब्रेक वठंदासीं, ब्रेक खां पोइ इतां पंहिंजी ॻाल्हि ॿोल खे अॻिते वधाईंदासीं। असां सां गॾु रहिजो।